नंडोजामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर सरफराज शाहानी मूजिब डायरेक्टोरेट जनरल ट्रेनिंग एंड रिसर्च इंस्टीट्यूट फॉर एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड वाटर मैनेजमेंट सिंध हैदराबाद पारां वाटर मैनेजमेंट डिपार्टमेंट के ऑफिसरनि ऐं ॿियनि बेंच के 5 ॾींहनि की ट्रेनिंग प्रोग्राम के आख़िरी ॾींहं ते तक़रीब थी गुज़री। तक़रीब जो मेहमान ख़ुसूसी डायरेक्टर इन्फॉर्म वाटर मैनेजमेंट महरम अली कोलाची ट्रेनिंग हासिल कंदड़ ऑफिसरनि में सर्टिफिकेट विराया। डायरेक्टर इन्फॉर्म वाटर मैनेजमेंट महरम अली बुर्दी तक़रीब के खिताब कंदे चयो त इन क़िस्म जो ट्रेनिंग इदारे के ऑफिसरनि के कराइण एक सुठो अमल आहे। आऊं इहा उम्मीद तो करियां त ट्रेनिंग हासिल कंदड़ ऑफिसरनि फील्ड में वञी आबादगारनि जी बेहतर नमूने ख़िदमत कंदड़ ट्रेनिंग एंड रिसर्च इंस्टीट्यूट फॉर एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड वाटर मैनेजमेंट सिंध के डायरेक्टर मोहम्मद अयूब बुर्दी खिताब कंदे चयो त हिन इदारे जो मक़सदु सिंध में ज़राअत लाइ इस्तेमाल थींदड़ पाणीअ जे ज़ियान खे रोकण लाइ आबादगारनि जी ज़मीन में मौजूद कचनि वाटर कोर्सनि खे पको कयो पियो वञे। इन अमल सां आबादगार घटि पाणीअ ते पंहिंजा फसल पोखे घणी उपत हासिल कनि था। हिन ट्रेनिंग जो मक़सदु ज़राअत में घटि पाणीअ ते जदीद तरीक़े जी ॼाण ॾियणु आहे। असां इदारे जे ऑफिसरनि खे बहितर खां बहितर तरबियत ॾेई सिंध जे आबादगारनि खे घटि पाणीअ ते वधीक उपत बाबति ॼाण ॾींदा। तक़रीब में मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटीअ जे रिटायर प्रोफेसर डॉक्टर शफ़ी मोहम्मद कोरी, सिकंदर अली अब्बासी, जियालॉजिस्ट डॉक्टर हलीमुल ज़मा मंगसी, ग़ुलाम सरवर जीलानी, आमिर बलोच समेत ॿियनि ऑफिसरनि पिणु शिरकत कई।